मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ओहे शहजादा बचड़ा सोने अली बाबा जी बच्चा सोनो हसन चे बाबा अखर मोजा भल्ला मुझो दिलबर हुसैन चे बाबा नाना अखर मोजा भल्ला सोनो अलीउल मुर्तजा बिनी जे अखरन दे निहार जे बजा बिनी जे चेहरे दे निहारे रहवा चो त ये ओए बई जवान मुझो इमाम हसन साई मथे खा वठी सीने ताई मुझे महबूब मुस्तफा जड़ो रब बनायो इमाम हुसैन साई सीने का वठी करे कदम ताई मुझे महबूब मुस्तफा जड़ो रब बनायो उदा तस्वीरूं पेट में केर ठाही दो जवाब दे केर ठाही दो तू ने मारा पखा पूछी तो दे वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा अंदर तस्वीरूं ठाहींदो अपो भी सागियो अम्मा भी सागिया बच्चो वचन वारो कदे भूरड़ो कदे कारड़ो कदे नक वडो कदे अखियों वडियो ए तस्वीरूं केर ठाहींदो चओ त मुंहिंजो जॾहिं कायनात जूं तस्वीरूं मुंहिंजो सोणो रब ठाहींदो पोइ ॿुधा इमाम हसन ऐं हुसैन जूं तस्वीरूं ठाहण वारो केर मुझे बेनियाज रब्बा अलीउल मुर्तजा निहारे चयो बच्चा ही फैसलो पाजे अम्मा दे खणी वञो सिधो आया अम्मा बाबा फैसलो नथो करे ॿुधा अखर मोजा भल्ला पियो भा चवे मोजा भल्ला गाल के खुटाईंदो अॻिते वधा गाल घणी वधाइणी ओ मोजा दोस्त अजीज अम्मड़ जो ॾिठो अॼु अली फैसलो नथो करे यकीन इने में को राज़ अम्मा खातून जन्नत निहारे ये जो निहारे तो महबूब मुस्तफा जी रहो बच्चा हसन जी मुझी अम्मा ओ मुझा बचड़ा हुसैन जी मुझी अम्मा हाने मां भी फैसलो नथी कया तवा मुझे महबूब इमामुल अंबिया जा प्यारा कदे हिन कुलड़े ते चढ़ण वारा कदे हिन कुलड़े ते चढ़ण वारा हो मुझे महबूब का फैसलो कराए था वठो मुझे महबूब जे दरबार में देर कोन थी जिए जो हसन हुसैन बई पोता चंबुड़ी विया प्यार चंबुड़ी विया केतरियों हदीसूं खोल मुझा मुसलमान भा ते इमाम हसन साईं कदे हिन हज में हुजूर लिकाए वेठा हुंदा कदे इमाम हुसैन के हिन हज में लिकाए वेठा हुंदा इते बीही करे थोड़ो अकीदे सहाबा बुधाई हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात सहाबा जे विच में वेठा काथे वेठा ओ अबू बकर वारा कुछ बुध सजी जिंदगी रू किस्म कहानिन ते न कुछ हकीकत के बुध सहाबा जे विच में वेठा हन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सा गुफ्तगू फरमाए खैर सा उसरिया पांजे हुजरे मुबारक दा महबूब उठया जने महबूब उठया त आशिकन जे दरमियान में पांजे महबूब जी पचार शुरू थी कहे चयो त मुझे महबूब जा लबड़ा रब के दान सोना बनाया हन कहे चयो त मुझे महबूब जो अखड़ियों मुझे करीम रब केडियों न प्यारियों ये गाल न कदे पाण में सोने उस्मान ज़िदूर ने चयो निहारियो त सही रब मुझे महबूब के केडो न सोनो बनायो मगर दिसो त मुझे करीम रब सोने महबूब जो पाछो भी जमीन ते को न छडियो सहाबा बुधो सोनो उस्मान ज़िन्नूरैन निहारे चवे थो अजमा उस्मान जे दिल जी गाल बुधाया हा बुधा जे तो बुधाया तो त मुझे करीम रब जे जात मुझे महबूब जो पाछो जमीन ते छो न छडियो सभई साहबी मुतवज्जे थिया चो त महबूब जी जे करे को हिकड़ो भी गुलाम तारीफ कंदो हो सभई आशिकों ने निहारे बुधी पाजी दिलड़ी ठारींदा सहाबा जी दिलड़ी ठरदी ही मुनाफिकन जे अंदर में वरी बाहिर बंदी हुई सुने नबी पाक अलैहिस्सलातु
सलाम जी सुने उस्मान ज़िन्नूरैन तारीफ शुरू कई त अल्लाह जे ज़ात इन करे पाछो महबूब जो ज़मीन ते न रखियो जो दुनिया जो दस्तूर महबूब अग्यां हलन हा पाछो पुठियों हले हा असा गुलाम जरूर पोयों हलवा असा जे हलन जे करे असा जो पैर दिलबर जे पाछे ते पवे हा अल्लाह जे ज़ात या गाल भी बर्दाश्त न कई त मुझे महबूब जे कहे सहाबी जो पैर भी मुझे मुस्तफा जे पाछे ते पवे यो कह जो अकीदो जो सहाबा जो अकीदो कह जो अकीदो उस्मान ज़िन्नूरैन उस्मान गला गला उस्मान छो चोंदो ही ज़िन्नूरैन इन करे जो महबूब मुस्तफा जो बन्याणियों जे घर में वो बिन नूरन वारो मना मुस्तफा जो न्याणी नूर हन जे मुझे महबूब जो न्याणी नूर हन तो मुझे मुस्तफा ना नूर नाला बधा के मुझा दोस्त उस्मान ज़िन्नूरैन जो अकीदो त मुझे मदीने वाले मीर जो पाछो अल्लाह ज़मीन ते इन करे कौन छड़ियो जो कह साहबी जो कदम भी उन ते न लगे ओ मुझा दोस्त उस्मान जो अकीदो त साहबी जो कदम भी हुजूर जे पाछे ते न पवे लेकिन थोड़ो अगते वधी निहार उन हसन ए हुसैन दे निहार जेको पाछो त परे जी गाला पर उन जा कदम मुझे मुस्तफा जे कुल्हड़न ते चढ़ाव्या हने जे साहबा जो कदम रबो पाछे ते बर्दाश्त न करे उन सहाबा जे मथा जान कुर्बान कर जिला सा तैयार है जो यकीनन तैयार है जेकर जे जो कदम पाछे ते रबो न सहे उन जेला जान कुर्बान कजे ओ जन जा कदम रबो महबूब जे कुल्हन ते रखरा गुदा उन जे मथा बच्चा बार कुर्बान कजनी या न कजने सुभान अल्लाह गाल समझ में जे थी न थी जे अजीजा ने मन मा अज पे कयो मुझे मदीने जे मीर जे वक्त में हसन और हुसैन ने निहारियो अर्श ने निहारियो जिब्राइल देर को न कई अल्लाह जो पैगाम खणी आयो और मुझा महबूब ए पंज हीरा हुजूर जियारो रखया गया जेके मौत जे सूरत में होया या रसूल अल्लाह अल्लाह जो फरमाना हसन हुसैन बिनी के पहलायो बिनी के चौक ही मोती पंजहन जेको ट्रे खणे अखर उन जा भला सुभान अल्लाह घड़ा ट्रे खणे एकड़ो हिकड़े खयो बे ॿियो खयो टे टियो बे टियो खयो वरी बे चौथो खयो जेडी मल पंजो बाकी हिकड़ो बचो एडो इमाम हसन जो हथ वधियो आ एडो इमाम हुसैन जो हथ वधियो आ ओडो बेनियाज़ रब जे उन प्यार दे निहार उन कुदरत दे निहार जिब्राइल के हुकुम थींदो जिब्राइल जी रब जलील जी इस्माइल के इब्राहिम जे काती जे तो ही कढी वरती देर न कर जी जो बिनी जोन शहजादन जो हथड़ो इन हीरे ते पहुंचे विचों कट दई वट जा अधो होडे हलियो वने अधो होडे हलियो वने खुदा न पियो चाहे त हसन जी दिल दुखाए जे या हुसैन जी दिल दुखाए जे छो जो मुझो मुस्तफा न पियो चाहे छो जो मुझो मुस्तफा से पियो त फातिमा न थी चाहे फातिमा से पई त अली न थो चाहे मुझा दोस्त इनन जी रजा खुदा जी रजा इनन जी रजा सोनो अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी जात जे वक्त में अमीरुल मोमिनीन मुकर्रर थिया कुछ दिन का बाद में मदीने जा हालात खराब थी गया मदीने जा हालात खराब थी गया अलीउल मुर्तजा कूफे कादे वया कूफे अलीउल मुर्तजा जो खानदान कूफे हसन हुसैन नंढड़ा हन मस समझदार हन इमाम हसन साईं वडो इमाम हुसैन सोनो नंढो सुने अलीउल मुर्तजा जे दरबार में अर्ज कंदो ओ मुझा सोना दिल भर पापा जी बचड़ा पापा इजाजत दे नाने जे रोजे जी सिक लगिया जरे उम्मती के सिक लगे थी रोए पे तो आण मौला ओहा घड़ी आण मदीने वजण जी जिते बैठो ही रोई तो पे तो मौला मदीने घुरा तोखे मदीने वारो प्यारो आ जेके गुलड़न जा सवारन उनन के प्यारो न होंदो छा सोच मुसलमान हसनैन करीमैन राज जी गाल तो कया मुझे ख्याल में तू इंतजार में ही त करबला जो मैदान बयान कर ये तो कोने
करबला जे मैदान में ही हला पियो रुगी थोड़ो सब्र कर मुंहिंजा दोस्त अञा घड़ीअ ॾे कोन निहारियो अथमि मां फ़िलहाल टाइम खे नथो ॾिसां हसनैन करीमैन अलीउल मुर्तज़ा जे ख़िदमत में अर्ज़ कयो बाबा जी बचड़ा बाबा असांखे इजाज़त ॾे त सुहिणे नाने नबी पाक जे रोज़े तहर जो दीदार करे अचूं महबूब जे हुज़ूर में सलाम चई अचूं मदीने जी सिक लगी आहे मुंहिंजे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम बिनी बचड़न के इजाजत ॾिनी आहे लेकिन इमाम हसन वॾो आहे इमाम हसन के फरमाइन था ओ मुंहिंजा बचड़ा याद रखी छॾजां वञी थो पंहिंजे भाउ खे वठियो मगर तोखे ख़बर आहे त मुंहिंजो बचड़ो इमाम हुसैन उन्य बर्दाश्त कोन करे सघंदो आहे लाडलो आहे छा आहे सॼो राज़ आहे लाडलो आहे मुंहिंजो बचड़ो उन्य बर्दाश्त करे कोन सघंदो आहे ख़बरदार थी जा रस्ते में मुंहिंजे बचड़े जे पाणीअ जो ख़्याल रखिजां मतां मुंहिंजे हुसैन खे उन्य लॻे पाणीअ जो बंदोबस्त बिफोर थियल हुजे मुंहिंजे बचड़े खे पाणीअ जे करे परेशान न कजां बाबा फ़िक्र न कयो मां जो वॾो भाउ हां मुंहिंजा दोस्त किसे मुख़्तसिर ॿई ॿाहिरि निकिरनि था मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे सवारी ते निकिरनि था अल्लाह जो अजीब कुदरत आहे अजीब निज़ाम आहे रस्ते में हलंदे हलंदे अजीब इत्तिफ़ाक़ थियो आहे पाणीअ जी खली किरी पवंदी आहे पाणी जी मशकीज़ा किरी पवंदी आहे पाणी उन मां ज़ाया थी वेंदो आहे जीअं जो पाणी ज़ाया थींदो आहे शाम जो टाइम आहे मुंहिंजो इमाम हुसैन निहारे चवे थो भाउ खे अदा पाणी त ज़ियानो थी वियो मगर मूंखे हाणे जल्द में उञ लॻण वारी आहे मुंहिंजे पाणीअ जो इंतज़ाम करे वठ नंढो भाउ वॾे भाउ सां अंगल कंदो आहे कोन कंदो आहे अंगल कंदो आहे लाड लाहल अंगल करे रहियो आहे मुंहिंजो सुहिणो इमाम हसन साईं फरमाए रहियो आहे अदा फ़िक्र न कर इंतज़ाम करे वठंदासीं थोड़ो अॻिते हलिया इमाम हसन साईं चयो मूंखे पाणी खपे हा ता ॼाण पाणी हासिल करे था वठूं बाबा तव्हांखे ताकीद कयो हो मूंखे जल्दी पाणी खपे हा अदा जल्दी पाणी करे था वठूं जीअं जो थोड़ो अॻिते वधिया घरड़ो नज़र आयो छा नज़र आयो घरड़ो नज़र आयो टक टक दरवाज़ो खड़कियो अंदरों का कुराड़ी वॾी उमिरि वारी आहे लठड़ी हथ में आहे सहारे ते टिक टिक कंदी ईंदी आहे दरवाज़े ते जीअं जो आई दरवाज़ो खोलियई जीअं जो हसनैन करीमैन ते नज़र पई नज़र पवण सां उन जा हवास खता थी विया दाऊं करे पोइते मोटण लगी मुड़स खे सड़ण लगी ओ फलाना वारो कर मुड़सो थियो चई छा थियो अचे वारो कर हेॾे आ दरवाज़े ते अचे ॾिस चई हेॾी ज़िंदगी गुज़री आ दुनिया में ओ छा आहे जेको मूं कोन ॾिठो आहे मूं त सभु कुझु ॾिसी छॾियो आहे चई तो आसमान ते सिज बि ॾिठो आहे चई ॾिठो अथमि चई राति जो चंड बि ॾिठो अथई चई ॾिठो अथमि चई सिज ॾींहं जो ॾिठो अथई चंड राति जो ॾिठो अथई अॼु दरवाज़े ते हली आ ॾिस त रब कीअं चोॾीअ जा चंड हिकिड़े टाइम ते मोकिलिया आहिनि मुड़स जे चोॾीअ जा चंड उहे बोरी असां जे तरह ते तकड़ो तकड़ो आयो जीअं जो निगाह पई सूरत यार जी ॾिठी जीअं जो हसन हुसैन जे पाक चेहरे ते निगाह पई आहे मां पहिरीं ॿुधाए वियुसि त हिकु भाउ जो चेहरो महबूब मुस्तफ़ा जहिड़ो आहे ॿिए भाउ जो जिस्म मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो आहे यानी ॿिन्ही भाइरनि जो पूरो जिस्म मुंहिंजे मुस्तफ़ा जे पूरे जिस्म जे सूंहं जहिड़ो लॻो पियो जीअं जो कुराड़ीअ जी नज़र पई पंहिंजे पाण खे संभाले पुछनि था त बच्चा केरु आयो ॻाल्हि घणी आहे शेरो शाइरी घणी आहे त सुणे इमाम हुसैन जवाब कहिड़ो ॾिनो छा थियो ॻाल्हि खे खुटाईंदे मां चवां बसि एतिरो ॿुधायो शहज़ादा आहियूं नवासे रसूल आहियूं अलीअ जा बचड़ा आहियूं ओ मुंहिंजा दिलबर हुकुम कयो असांजे लाइ कहिड़ो कमु आहे ॿियो को कमु कोन्हे पाणीअ जी ज़रूरत आहे हाज़िर मुंहिंजा सुहिणा पाणी खणी था अचो कुराड़ी वई जल्द में पाणी खणी आई आहे पाणी हथ में आहे पाणी चलियो बीठी आहे कुराड़ी जे दिल में को सवाल हली रहियो आहे कद हेठि लॻो पियो आहे दिल में सोचे थी त सवाल कयां या न कयां अञा दिल में सोचे रही आहे इमाम हुसैन सुणो फरमाए थो ओ कुराड़ी जेको
दिल में थयो करे वट चो त अल्लाह जे ज़ात असा ते एतरी त मेहरबान जो असा हथड़ा कणदा हूं त रब असा जा हथड़ा खाली कोन वराइंदो कुराड़ी जेका मायूस हुई परेशान हुई अर्ज कया या न कया हसनैन करीमैन उन जे ला गाल आसान करे छदिया डाडो खुशी मांगते वधी चवे थी सोना जी कुराड़ी करीम रब सब कुछ अता कयो हे जमीन हे माल मिलकियत सब कुछ है मगर हिकड़ी शय नाहे कहिड़ी जी औलाद जी बुखा उम्र भी वडी थी वई आ मुंहिंजी भी मुंहिंजो मुड़स भी बीठो आ उम्र असां जी वडी थी चुकी आ मगर औलाद जी बुख असां जी जिंदगी भर पूरी कोन थी ओ शहजादा असां जो भी ईमान तमाम जो भी हाणे फरमान त तवां जा हथड़ा रब खाली कोन मोटाइंदो खुदा जे वास्ते नवाज़ रसूल आयो असां जे ला हथड़ा कणो रब जी ज़ात असां के नेक सालियो बचड़े जो औलाद ता फरमाए छाता समझो जे जन नसीब खुलदा हन हसनैन करीमैन दरड़े ते अची वजन बियो छा खपियो नखे अज़ीज़न मन हसनैन करीमैन हथड़ा खया हिकड़े भा हथड़ा खया बे भा आमीन चयो खुदा रब हा दुआ कबूल कंदो या कोन कंदो पांजे तरह का पूछ दुआ कबूल थी वई मुझे इमाम हसन हुसैन साईं वञण वक्त खबर तो कुराड़ी के छा चयो ओ कुराड़ी हिकड़ी गाल ॿुधजा जी मुझा साईं जॾहिं करीम रब तोखे बचड़ो ता फरमाए उनखे अज़ान भी न ॾिजा उन जो नालो भी न रखजा उन बचड़े के खणी सुणे अलीअ जे बचड़न जी दरबार पुछी अचजा नालो भी असां पाण रखंदासीं त अज़ान भी असां पाण ॾींदासीं वक्त खुलन था त लागी था खुलन था हसनैन करीमैन मदीने तय्यब हलिया वया कुराड़ी जी अल्लाह ताला कबूल कई मुझो रब बेनियाज़ याद रखी छजा अदा अल्लाह सबबन जो मोहताज नाहे मता दिल में जरे जे बराबर ख्याल आनी त 80 साल जी पोड़ी 100 साल जो कुराड़ो उनन के वरी औलाद किए जाओ ओ मुझा दोस्त मुझो बेनियाज़ रब ओ करीमा जो बिना पीउ जे बीबी मरियम के पुट दई छदींदो आ उनका पुछण वारो केर कोन हुंदो बल्कि असां सुनन जो अकीदो त जेको न औलाद जो बुखायल हुजे जेको न औलाद जो सिकायल सतायल हुजे वो जिथे न महफिल इमाम हुसैन हुजे जह महफिल में जिक्र इमाम हुसैन हुजे दुरूद मुझे महबूब मुस्तफा जो हुजे इश्क मोहब्बत वाली महफिल हुजे उन महफिल में वेहे पछाड़ी में हथड़ा करे जे मुझा मौला तुझे दरबार में वास्तो तई तुझे महबूब जे नवासन जो मौला मुझे खाली झोली के पुर कर इंशाअल्लाह ताला मुझो करीम मदीने वाले मीर जे बचड़न जे सदके में उन जी झोली के आबाद फरमाइंदो अजीज़ान मन उन कुराड़ी मुझे इमाम हसनैन करीमैन जो गालियों बुधियो अल्लाह जे ज़ात उन जी दुआ कबूल कया उन के करीम रब जे ज़ात बचड़ो अता फरमायो जड़े पुटड़ो करीम रब उन के दिनो हाने खुशी में पूछा कदे कदे हसनैन करीमैन जे दरबार में पहुंचिया दरवाजे ते पहुंचिया दरवाजो खड़काई दिया इमाम अली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु निकरन था कुराड़ी के दिसी करे बुरकन फरमाइन था कुराड़ी आईया हा मुझा साईं आईया बचड़ो खणी आईया हा मुझा साईं बचड़ो भी खणी आईया अज़ान ॾियारियो थई न मुझा सोहणा नालो रखियो थई न मुझा सोहणा इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन मासूम जे कन में अज़ान भी चईया नालो भी रखियो आ नालो केड़ो रखियो नालो रखियो हुर छा नालो रखियो वरी वरी ॻाल्हायो हुर माना आज़ाद कयो हुर माना नालो यो कह रखियो इमाम हुसैन रखियो जेडी मल कुराड़ी ॾिठो नालो भी रखिजी वयो अज़ान भी अची वई खुशी में मोट न थी लगे थोड़ो पोइ ते मटी वरी वापस
वापस थी अचे ओ मुझा सोहणा ए बचड़ो अज त नंढवा सुभाणे जवान थींदो को एड़ो जुमलो इनायत फरमायो का एड़ी नसीहत इनायत फरमायो जी मुझो बचड़ो वडो थी मां न बचड़े के वा नसीहत बुधाया वा पांजे महबूब जो वो पैगाम पहुंचाया इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइंदो जने तुझो बचड़ो वडड़ो थे समझदार थे तो उनके असा जो न्यापो दिजा तो ओ बचड़ा मां जे हैसियत में उनके वसियत कजा त बचड़ा वो चोंदो जी मुजी अम्मा जे जास बचड़ा जिंदगी में कदे भी को काफिलो उन्यारो हुजे तो न जो पानी कदे भी न रोक जा मां जुमलो ज़हन में रखियो बचड़ो जवान थियो बचड़े के बुधायो खुदा जी कुदरता जनी सत मुहर्रम जो दिहाड़ो आयो ओ मुझा दोस्त यजीद जे टोले मां सिप सालार पड़जी के रायो जो त उहो ही हुर आयो जह काफिलो जे इमाम हुसैन सोहणे जो रोकियो कह काफिलो रोकियो सत मुहर्रम ते कह रोकियो हुर रोकियो काफिलो रोकियो रास्ता रोक करे वधी आयो मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सामो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सामो भी करे अर्ज तो करे ओ सोना बगालियों खणी आयो या यजीद जी बैयत कयो या वरी करबला जे मैदान जे मुतालिक इशारो करे चवे तो या यजीद जी बैयत कयो या जंग करण जे ला तैयार थियो मुझो इमाम हुसैन सोनो निहारे पाण फरमाइन था ओ हुर्र तुझे जुबान मा इहो मुतालिबो कोन थो ठहे हुर्र निहारण लगो इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो ब्या तुझा फौजी भले इहो मुतालिबो कर मगर तुझे जुबान मा इहो मुतालिबो कोन थो ठहे हुर्र अर्ज कयो त सोना छो पाण फरमाइंदा तू त जल्दी असांजी बैयत करण वारो अजीजाने मन ये मख्फी गालियों कोन हुयो ये राज लिखल कोन हुया ये राज छुपल कोन हुया जेतिरियों हदीसू चईमा उनन हदीसुन जा हवाला रसिया मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सीने से लायो वेठा हन हबीबन करीम जे सीने से इमाम हुसैन अलैहिस्सलाम चपकियो पयो लगो पयो एतरे में मुझे महबूब मुस्तफा करीम जी प्यारी कुंवर उम्मे सलमा इंदिया हबीबन करीमन जे अखड़न में लुड़क दिसंदिया अर्ज कंदिया त या रसूल अल्लाह मायूब की का मुझा आका केड़ी गाल जे करे रोई रहा हो जदे त शहजादो भी तवा जे सीने सा चपकियो पयो मुझो मदीने जो मीर जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाजे प्यारी कुंवर उम्मे सलमा के फरमाइंदान ओ सलमा जी मुझा आका फरमायो हाने हाने ओ फरिश्तो मां मुस्तफा जे दरबार में आयो जेको अग में कदे भी जमीन जे तख्ते ते ना आयो पैगाम खुदावंदी खणी आयो चवंदो जोड़ लगो या रसूल अल्लाह ई तुजो जेको शहजादो इनके तुझा ही कलमे वाला उम्मती करबला जे मैदान में शहीद कदा इमाम हुसैन नंढड़ो सीने सा लगो पियो मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात तुरबतुन मिन तुरबत उमरा वह मिट्टी कडी पाजे प्यारी कुंवर के दिनिया ये मिट्टी भी फरिश्तो खणी आयो बिन रवायतन में एकड़ी रवायत में वो फरिश्तो अग में कदे भी जमीन ते कोन आयो बी रवायत मुताबिक जिब्राइल आयो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात वह मिट्टी खणी पाजे प्यारी कुंवर के दिनिया उम्मे सलमा जी मुझा का ए मिट्टी तुन करबला जे मैदान जिया जेका जिब्राइल आंदिया ए मिट्टी पावट संभाले रख जा क्या फरमायो प्यारा गला क्या फरमायो ये मिट्टी पावट संभाले रख जा दिसंदी बिरह जा जदे ये मिट्टी रंग तब्दील करे इन शीशिया में खून जेड़ी थी वने पक्का समझ जा त मुझो इमाम हुसैन सुनो जो अल्लाह जे राह में शहीद थी वयो सुभान अल्लाह महबूब मुस्तफा की खबर हुई या न हुई गाला गाला हुई या न हुई
जेतिरियूं हदीसूं चवी मां तो जालो मुंहिंजा दोस्त पेश कया हिकिड़ी न ॿ न पर जेतिरियूं चवी लेकिन दोस्त इहो बि गॾो गॾु अर्ज़ु कंदो हलां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन वक़्तु घर वारियूं ॿियूं बि हुयूं लेकिन मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन राज़ ॾे निहार मुंहिंजे करीम रब जे कुदरत ॾे निहार महबूबा उन पंहिंजे ज़ौज मोहतरमा खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो मैसेज ॾियनि था जंहिंजी मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे त उन ॾिहाड़े त हीअ मुंहिंजी घरवारी दुनिया में मौजूद हूंदी मुझे मुस्तफ़ा के लिए भी खबर है दश्त करबला को अर्श का जीना बना दिया दश्त करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मोहम्मद का मदीना बना दिया हज़रे को नजफ का नगीना बना दिया वाह मेरा हुसैन तूने तो मरने को भी जीना बना दिया ओ मुझे दोस्त अजीज मुझे इमाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हयात तय्यबा ने निहारियो महबूब हसनैन करीमैन के कुल्लड़न ते खणी बाहर हलंदा हुआ काॾे हलंदा हुआ ता थदा थियो टाइम कदे घणो त कोन थियो पौना 10 सवा 11 टाइम त 1.5 कलाक मसद त हाणे ई थदा थियो थदा थियो आवाज कोन तो जे अजीजन मल गौर फिक्र जी दावता मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम जरा गौर त कयो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुलण ते खणी बाहर छो हलंदा हुया इहो त सब को बुधाइंदो आ त महबूब कुलण ते खणी हलंदा हुया ऐं इहा हिकड़ी हकीकत भी आहे इहो सच भी आहे सहाबी सामू ईंदा अमीर उमर जड़ो जवान अची वियो निहारे चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमन दे निहारे चवे तो ओ शहजादो तवां जी सवारी केडी न सुहणिया मुझो मदीने जो मीर फरमाए तो ओ उमर जी मुझा दिल पर सवारी त सुहणिया पर निहार त सवार भी केडा महबूब हने सहाबा मुस्तफा जी तारीफ कन ऐं मुझो महबूब मुस्तफा पांजे बचड़न जी तारीफ करे रहे सुभान अल्लाह छाजे करे रहियो आ इहो ही तराज़ा जो महबूब मुस्तफा जे दरबार में जिब्राइल अर्ज कयो त या रसूल अल्लाह तुझे इन बचड़े के तुझा उम्मती करबला जे मैदान में शहीद कदा मुझे महबूब मुस्तफा के बचड़ो भी प्यारो आ त उम्मत भी गला गला उम्मत भी आधी रात जो उठी करे मुझो महबूब रोंदो आ कहजे ला चो हिन उम्मत ला दुआऊं करदो आ कहजे ला हिन उम्मत ला अल्लाह के राजी कंदो आ कहजे ला हिन उम्मत ला रोंदो आ या बेवफा उम्मत आ मुझो महबूब मुस्तफा बचड़न के कुलड़न ते खणी इन करे बाहर निकरंदो आ त सहाबा दिसन आम माण्हू दिसन मुस्तफा जा गुलाम दिसन एक बे के पैगाम पहुंचाइन त जिए मुझे हुसैन सुन जे खून में मुझा उम्मती घट खाऊं घट शरीक थियन केड़ो दर्द हो त जिए मुझा उम्मती गला गला मुझा उम्मती घट खाऊं घट शरीक थियन छो त मुझे मुस्तफा के पाजी उम्मत भी प्यारी आ छणो ई हुयो उम्मतन के इहो कम करणो हो लेकिन मुझा मुस्तफा पाजे उम्मत सा प्यार पिया कन अजकल भला दुनिया जो को वडेरो बुधायो जेको डॉक्टरन के कुले ते खणी बाजार में घुमाए को हिकड़ो बुधायो सुजेव तो को गरीब त ॾिठा हूंदव गरीब डॉक्टरन के खणदा हन पोटरन के भी खण पर को अमीर बुधायो भला बुधायो त मुझे मुस्तफा जड़ो को दुनिया में अमीर थी सके तो मुझे मुस्तफा जड़ो शान के जो थी सके तो मुझे मुस्तफा जड़ो को जो मकाम थी सके तो गालायो त सही मुझे मुस्तफा जड़ो तो कोई कोने न दुनिया में जाओ न की जबदो न की आयो न की ईदो उन मुझे महबूब मुस्तफा जे जात बाबरकात हसनैन करीमैन के कुलरन दे खड़ी दुनिया के भी दिखायो दुनिया वारो ओ मां मुस्तफा जा गुलामो ए दिसो त मां मुस्तफा है शहजादा सा केतरो प्यार तो कया मता यजीद जालिम जे बहकाए में अची वणो मता दौलत जे थोड़ी लालच में अची करे मां मुस्तफा जे इन शहजादन जे खून में मता पंजा हथ रंगियो खबरदार थी जो अगर जे भी मुझे शहजादन जे खून में पंजा हथ रंगिया न उनके मां मुस्तफा माफ कर सन मुझो रब उनके माफ
यो दर्द हुयो मुझे महबूब मुस्तफा जो जेको गुलामन के ॾेखारला गुलामन के बचाइण जे लाइ ओ मुंहिंजा दोस्त हली रहियो त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हसनैन करीमैन जे मुतालिक पे अर्ज़ कयो त मुझे हसनैन करीमैन के मुझे महबूब मुस्तफा जमण साईं उहा लुआबे दहन वारी घुटी विझी करे पंहिंजे हसनैन करीमैन के ओ इल्म मुझे महबूब जे तरफ का अता थी वयो मुझे करीम रब पंहिंजा इल्म पंहिंजे महबूब के अता कया महबूब पंहिंजा इल्म पंहिंजे रहमत वारा इल्म पंहिंजे बचड़न के अता कया गुलामन के अता कया उन हसनैन करीमैन रे निहार ओ मुझो दिल पर हुसैन ॾिसी रहियो आहे ही उहो ई हुर्रा जंहिंखे असां अज़ान बि ॾिनी ही उहो ई हुर्रा जंहिंजो नालो बि असां रखियो मुंहिंजे हुसैन खे ख़बर आहे ऐं टाइम ते बि ही असांजो ई ग़ुलाम थियण वारो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुर्र सॼी राति सोचींदो रहियो सोचींदे सोचींदे जंहिं वक़्त में ॾहीं मुहर्रम जी राति आई आहे सुबुह जो इमाम हुसैन साईं जॾहिं ख़ुतबो ॾिनो आहे ख़ुतबो ॾेई करे आवाज़ ॾिनो ओ यज़ीदियो मूंखे ॿुधायो छा तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्त दुनिया ते अगर को नवाज़ रसूल मौजूद आहे तो हिकिड़ो मां हुसैन जी ज़ात जीअं नवाज़ रसूल जो नालो इमाम हुसैन जे ज़ुबान मां निकितो त हुर्र जे दिमाग़ ते वॼी वियो हुन जे आॾो पंहिंजे अंबड़ जी तस्वीर अचे वई त अंबड़ मूंखे चई रही आहे त बच्चा जॾहिं बि को काफ़िलो ॾिसी उनजो पाणी न रोकजां त अंबड़ खां पुछई त अम्मा छो मां चयोसि त बच्चा नवाज़ रसूल आया हुया उन्हनि खे पाणीअ जी ज़रूरत हुई मूं पाणीअ जो प्यालो ॾिनो उन पाणीअ जे एवज़ नवाज़ रसूल दुआ घुरायमि उन्हनि दुआ घुरी जिन जे दुआ सां रब तोखे ज़िंदगी ॾिनी आहे जीअं जो मुंहिंजे महबूब जे बचड़े चयो ओ दुनिया वारो ओ ज़ालिमो ओ यज़ीदियो छा नथा सुञाणो तव्हांजे आॾो केरु आहे नवाज़ रसूल जेको रूह ज़मीन ते हिन वक़्त हिकिड़ो ई आहे ॿियो कोई कोन्हे नवाज़ रसूल हिकिड़ो ई आहे जेको तव्हांजे साम्हूं करबला जे मैदान में बीठो आहे जीअं हुर्र जे कननि ते आवाज़ पियो हुर्र जे अंबड़ जी तस्वीर आॾो आई यज़ीदी टोले खे अलविदा चई उन्हनि सभिनी खे छॾे करे मुंहिंजे दिल पर हुसैन जे कदमनि में हाज़िर थी वियो जंहिंखे ख़ुदा घुरे कदमनि में हाज़िर थी करे मुझे इमाम हुसैन पंहिंजो ख़ुतबो मुकम्मल कयो जेकी कुझु ख़ुतबे में चयो हुज्जत पूरी कई छाजे लाइ त सुभाणे को यज़ीदी ईअं न चवे रसूलुल्लाह जे दरबार में त या रसूलल्लाह असांखे ख़बर कान हुई त हे तुंहिंजो बचड़ो हुसैन आहे या रसूलल्लाह असांखे कुझु बि इल्मु कोन हो त ही तुंहिंजो बचड़ो हुसैन आहे असां कॾहिं कोन विढ़ूं आहे इन करे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़े मुंहिंजा दोस्त उन मुर्तज़ घोड़े ते बीह करे ख़ुतबो ॾिनो न रुॻी ईअं फरमायो त मां नवाज़ रसूल हां पर ईअं बि चयो त मां फातिमत ज़हरा जो लाल हां ईअं बि चयो त मां अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो बचड़ो हां ईअं बि फरमायो त ही उहो हुसैन आहे जंहिंखे महबूब मुस्तफ़ा जंहिं ते कलमो था पढ़ो उहो पंहिंजे कुल्हनि ते खणी सवारी कराईंदो आहे ईअं बि फरमायो त उहो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जंहिं ते तव्हां कलमो पढ़ी रहिया हो उहो महबूब मुस्तफ़ा मां हुसैन खे त लुआबे दहन जी घुटी प्यारी एतिरो ख़ुतबो ॾिनो एतिरे ख़ुतबे ॾियण खां पोइ जंहिंजो नसीब हुयो उहो कदमनि में अची वियो महबूब माफ़ फरमायो पाण फरमायो असां तोखे मुआफ़ कयो वरी चई क़िबला मुआफ़ फरमायो पाण फरमायो मुआफ़ कयोसीं वरी चई मुंहिंजा साईं मूंखे मुआफ़ फरमायो पाण चयूं तोखे यकीन छो नथो अचे अर्ज़ कई सुहिणा यकीन इन करे नथो अचे जो पंहिंजे ऐबनि ॾे थो ॾिसां एडी वडी गलती कई थम यजीदी टोले मां सभिनी का पहिरे निकरी करे रस्ते रोक कई थम पानी रोकण वारो मां रस्तो रोकण वारो मां तवाजे काफिले के कैद करे इन करबला जे मैदान ते पहुंचाइण वारो मां मुके पाजे पाण ते शर्म थो अचे मुके हया थो अचे तौबा त कई थम पर तौबा लाए कबूल पहुंदी न कोन पहुंदी इन करे मुजा सुहना हुर्र जो हिकड़ो ही अर्जा मदीने वारे मीर जे वास्ते कबूल कयो मुझे सुने हुसैन पुजो छा तो चवण चाही अर्ज कर लगो मुजा दिल पर बी का गाल ना है बस इजाजत
इजाजत ॾियो जे यज़ीदी टोले मां अॻुवाण थी करे पहिरीं अचे महबूब जे बचड़े जो रस्तो रोकियो अथमि हाणे इजाजत ॾियो त इहे पहिरीं महबूब जे टोले मां अॻुवाण थी जान कदमनि में कुर्बान कया खुदा जी मर्ज़ी आहे उन टाइम ते भी जंहिंखे ईमान जी दौलत सां माला माल करे मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे मुस्लमानो फ़िक्र हुसैन ज़िक्र हुसैन जे तरफ़ मुतवज्जे थियो ऐं तव्हांखे सॼो किस्सो कोन चई ऐं नालनि सां वठी ॿुधाईंदुमि लेकिन मक़सद वारी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि ॿ ॻाल्हियूं ज़रूरु कंदुमि त अॼु जेका दुनिया मदीनो मदीनो चई रही आहे इन जो राज़ कहिड़ो आहे इन जो राज़ कहिड़ो आहे जंहिं वक़्त में सुणे अली अकबर जवान दुश्मननि जे मैदान में लही करे दुश्मननि जूं करबला जे मैदान में लही करे दुश्मननि जूं मुठियूं लाहींदो वियो जहन्नम रसीद कंदो वियो यज़ीद ने सोचो हिकिड़ो नौजवान तलवार दे निहारी ने इहे पई चमके ॼणो आसमान जा सभई सितारा तलवार में अची विया जीअं बाह ने निहारी ने इहे पियो महसूस थिए त अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा जी ताक़त इन बाह में अची वई आहे दुश्मननि सोचो कहिड़े नमूने सां इन तलवार खे रोकियो वञे न त दुनिया जी तारीख़ मुआफ़ कान कंदी हिकिड़ो बचड़ो इमाम हुसैन साईं जो हज़ारनि यज़ीदनि खे जहन्नम रसीद करे वियो उन्हनि में मुनाफ़िक़ मौजूद हुया पलीत मौजूद हुया कंहिं मुनाफ़िक़नि चयो ॻाल्हि ॿुधो सलाह तव्हांखे असां था ॾियूं चयो ॿुधायो कहिड़ी सलाह जे इन जवान जी ताक़त रोकण अल्लाह जे कुदरत खां सवाइ ॿिए कंहिंमें बि ताक़त कान्हे का कोन रोके सघंदो चयो छा कयूं हुन मुनाफ़िक़ इन्हनि खे सलाह ॾिनी जेॾी महिल अली अकबर अचे त ॾाढियां चयो अली अकबर मदीनो मदीनो करे आवाज़ कयो अली अकबर जी तलवार बीही वेंदी चयो छो कहिड़ो राज़ आहे जो मदीने जो नालो वठंदासीं त अली अकबर जी तलवार बीही वेंदी उन मुनाफ़िक़ चयो तव्हांखे ख़बर नाहे पर मूंखे ख़बर आहे मदीने में मासूम सुगरा साइणा जेका अली अकबर जी भेण ॾाढी प्यारी आहे तव्हां मदीने जो नालो वठंदो अली अकबर खे भेण जी यादि ईंदी त मूंखे भेण सॾे रही आहे मदीने में अली अकबर जो नाने सुहिणे जो जसद अतहर ख़ाकी उते मौजूद आहे सुहिणे अली अकबर जो सॼो ज़हन मदीने ॾे वेंदो पोइ तव्हां पंहिंजो कमु करे वठिजो मदीने जो नालो वरितऊं अली अकबर दिलबर जी तलवार बीही वई इहो ई सबब आहे जो अॼु ॾींहं ताईं जहिड़ो बि गुनाहगार हूंदो आहे पर मदीने जो नालो ॿुधंदो आहे ईमान वारो हूंदो अखियुनि मां लुड़क लड़ी पवंदा आहिनि सुहिणे अली अकबर जी तलवार ईअं रोकी वई पर जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तलवार मैदान थी आई ॾाढो किस्सो ड्रिगो आहे कीअं बयान कयां त इमाम हुसैन साईं बीबी ज़ैनब खां कीअं मोकिलायो कीअं बयान कयां त इमाम हुसैन साईं जॾहिं मुतजिज़ घोड़े ते चढ़िया घोड़े खे ईड़ हयो घोड़े हलण वारी न कई हेठि कंध करे बीठो इमाम आली मक़ाम ॿियो दफ़ो टियों दफ़ो नेठि जॾहिं घोड़ो हलण न पियो करे इमाम आली मक़ाम लही चवनि था मुंझ लॻी थी त वञी पाणी पी थकिजी पियो आहीं त तोखे इजाज़त आहे मां हुसैन खे त पंहिंजो कमु मुकमिल करिणो आहे त घोड़ो तव्हां थो करे मुंहिंजा मौला अॼु ज़ुबान ॾे त मां सुहिणे हुसैन खे ॿुधायां त थकिजी न पियो दिलबर हुसैन खे ॿुधायां त मुंहिंजा दिलबर हुसैन थकिजी न पियो उन जो मारियल न आहियां पर थोरो साम्हूं कीमे ॾे निहार 8 सालनि जी मासूम चई रहिया ख़बरदार थी जा जैसे बाबा खान मोकिलिया तैसे अॻिते न मुझे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो निहारियो त मासूम सकीना साइण बीठी आहे पंहिंजे बाबा ने निहारे रही आहे उन वक़्तु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कीअं हिकु न्याणीअ पंहिंजे पीउ खां मोकिलायो हूंदो जॾहिं हुन जी ॾाढो मासूम अली असगर भाउ जो मैयत बि हुजे मासूम पंहिंजे जवान भाउ अली असगर घोट जो मुंहिंजा जो दोस्त जसद ख़ाकी मौजूद हुजे पंहिंजे सौट ओ मुंहिंजा दोस्त सुहिणे क़ासिम जो केतिरनि ग़ुलामनि जा लाश पिया हुजनि उहे साम्हूं हुजनि ऐं बाबा बि ओॾां वञी रहियो आहे जितां जेको वियो आहे वरी मोटियो कोन्हे को उन बाबा खां हिकु अमड़ कीअं मोकिलायो हूंदो असां तो मदीने वेंदा आहियूं न्याणी मोकिलाईंदी आहे त रोई 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 किन कंदा आहियूं वेंदा बि मदीने
यो सच है या न मोटण जी भी पक हुंदी आ मगर मुझा दोस्त अजीज लड़क रोके कोन सकदा हो उन न्याणी का तो कुछ जेदी वाला बाबा जे कदमन में लिपकी हुंदी पांजे बाबा हुसैन सोने के बाकुर पातो हुंदे पांजे बाबा जे गलन ते चुमियो डिडी हुंदे पांजे बाबा जे जुल्फन के चुमियो डिडी हुंदे उन वक्त एक न्याणी जी कैफियत छा हुंदी अर्श जा फरिश्ता भी दिसी करे मरहबा चवंदा हुंदा तो वाह मुझा मौला या तो जी दिल ॾियण जेका इमाम हुसैन जे बचड़न के दा फरमाइते जवान पुटड़ा तव्या पर जे न्याणी मासूम हुआ भी दुआ दई पांजे बाबे के रुखसत करे रही आ ओ मुझा बाबा वजो पांजी जान लियो माना ने नबी पाक जो वायदो पूरो कयो अल्लाह जी रजा में राजी रहो सुभान अल्लाह अजीजाने मन उन मासूम न्याणी पांजे बाबा के इजाजत नहीं रवानो कयो भेण अबी अम्मा का पो एक भेण जो मकाम छा हुंदो मुसलमान यकीन कयो जे वक्त में इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुर्तजिज घोड़े ते चढ़ी करे खीमत ने निहारियो ऐं सामो अल्लाह अकबर सामो जे वक्त में भेण बीबी ज़ैनब साहण जी निगाह जो एक भात पई ओहा भेण जै पांजो आवनो मोहम्मद कडी दिनो मोजा दिल पर पहिरी मोजा बचड़ा अज हुआ भेण पांजे भा दे निहारे हसरत मा अर्श दे निहारे ओ मोजा मौला अन्या बि मोजा बचड़ा हुजन हा अन्या बि मुखे पुटड़ा दी हा जवान हुजन हा मां पांजे भा जे आडो न्या त 5 घड़ियों अन्या पांजे भा जो दीदार एक भेण खीमर में भी करे पांजे दिल पर जवान भा ने इन हसरत मा निहारे रहिया ए ओ दिल पर भा अल्लाह जी रजा ला जेको तैयार आ ओ भी पांजो वो हसरत वाली मक्यू कणी पांजे न्याणी ने निहारे वधी अचे तो जेडी वाला भेण का भा मोकलाए रहियो आ त बीबी ज़ैनब साण चाती करे मुझे सुणे इमाम अली मकाम जे हिन कंध मुबारक ते चुमियो ॾियण शुरू थी कंधरे ते चुमियो ॾेई चैनी तरफ़ का चुमियो ॾेई जुल्फन के चुमण शुरू थी करे तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सवाल तो करे अदी जी मुझा भा हमेशा तो मां भा के चुमियो त ॾींदी है चुमियो त गिचड़ ॾींदी है अज भला चुमियो है गलड़े ते छो थी बीबी ज़ैनब साण चढ़ी सोना निंड कोन हुई जेडी पर अली अकबर के तमा खणी मोड़ो कारेज़ार ने निहारे तो सामो मुझो नानो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम निहारे चवे तो ओ ज़ैनब सब्र कजा मुझे बचड़े के गलड़न ते चुमियो ऐं जुल्फन ते चुमियो ॾिजां जो यो गलो कटजण वारो आहे जुल्फ खून में लथपथ थियण वारा इमाम हुसैन सुने वरी पांजे भेण जो कारायूं चुमण शुरू कयो जे वक्त में कारायूं इमाम हुसैन चुमियो तो बीबी ज़ैनब दी चवे अदा तवा भी त हमेशा मुझे महबूब आका जी सुन्नत पूरी करण जे ला मां ईंदी हां त भई हथ हिते रखी मुझे पेशानी के चुमदा हो अज तवा कारायूं छो था चुमो त निहारे अर्श ने मुझो हुसैन फरमाए तो मुझी भेण जे दिल पर तोखे बुधायो उन यार मुखे भी बुधायो त मुझा दिल पर हुसैन सुबह जे का थींदी उन सुबह ते मुझे ज़ैनब जो ही बई जे के बाहुन उन को कैदियाणी थी करे उन में हथ कड़ी लगण वाली इन करे मां तुझी बाहूं चुमी रहियो दोस्त मुसलमान बुझाई का न हुई सब राज मालूम हुयो सब कुछ मालूम हुयो लेकिन मालूम होने के बावजूद रजा में रजा राजी रहियो त जो केर मुझो दिल पर हुसैन रहियो ओ इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेडी मन पांजी न्याणी का पांजी भेण का मोकलाए एक जवान आयो वाग मुझे हुसैन पकड़िया रुखसत कयो अज इमाम हुसैन हली रहियो त वाग मासूम सकीना पकड़ी रही अज रुखसत एक न्याणी करे रही न्याणी पांजे बाबे की अल्लाह के रजा जे ला इन ला मोकले रही त बाबा प्या सब आडो बाकी तू भी अल्लाह के रजा में कुर्बान थी तोखे भी पंजा आडो रखो मुसलमान तो के कसम आए पांजे पैदा कदड़ रब जो
उन पैदा कदड़ रब जो कसम दे हिकड़े मिनट जे लाइ ने मंजर के आडो त रख, हिकड़े मिनट जे लाइ पंहिंजे न्याणीअ खे आडो त रख, हिक मिनट जे लाइ पंहिंजे भेण खे आडो त रख। ऐं पोइ ॿुधा सफ़र ते वेंदो हुई, न्याणीअ खां मोकिलाईंदो हुई त कीअं रोई ॾींदो हुई, हालांकि पक ते त मोटी ईंदुसि, लेकिन हे त सफ़र बि अजीब आहे जिते मोटण महाल आहे। लेकिन मुझा दोस्त रज़ा तो ॾिसो, रज़ा तो ॾिसो, खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की, खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की, और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की, फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की, करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की, फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की। अगर फिर भी यकीन न आए तो जाके यजीदियों से पूछ लो क्या ताकत है मेरे हुसैन की। इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अल्लाह जी रज़ा लाइ पंहिंजे सोने दिलबर नाने जो वाइदो वफ़ा करण जे लाइ मैदान में घुमन था। तारीख़ गवाह हुआ छा कुछ कयूं, केतरा जहन्नमी केतरा यजीदी जहन्नम रसीद कयूं। लेकिन मुझा मुसलमान भा ये आखिरो जुमलो, अगर हुसैनी आही त गौर सां ॿुधजा, अगर अली सोने सां प्यार करी थो त गौर सां ॿुधजा, अगर पंजतन पाक सां प्यार करी थो त गौर सां ॿुधजा, अगर चैन यारन सां प्यार करी थो त गौर सां ॿुधजा। इमाम अली मकाम जी जो यजीदन के जहन्नम रसीद कंदा वया, यजीदन सागियो ॾिठो त जॾहिं अली अकबर सोने जी तलवार सां रोके ज़ोर ते न सघियासीं त सोने हुसैन जी तलवार केर रोकींदो। उन्हनि सागिन पलीतन उन्हनि मुनाफ़िक़न ने वारो कयो, का तजवीज़ ॿुधायो, काई तजवीज़ काने का, छो त जंहिं हुसैन जे तलवार खे उञ न रोके सघी उनखे यजीदी छा रोकींदा, जंहिं हुसैन जे तलवार खे बुख न रोके सघी उनखे यजीदी छा रोकींदा, जंहिं हुसैन जे तलवार खे अली असगर जी जवानी कमज़ोर न करे सघी उनखे यजीदी छा रोकींदा, जंहिं हुसैन सोने जे तलवार खे अली असगर मासूम जो नंढड़ी शहज़ादी ज़िंदगी कमज़ोर न करे सघी उनखे यजीदी कमज़ोर छा कंदा, जंहिं मुझे सोने हुसैन जे तलवार के भाइटे कासिम जवान जी जवानी कमज़ोर न करे सघी उनखे यजीदी छा कमज़ोर कंदा। उन्होंने ॾिठो त हीअ तलवार हुसैन सैफ़ ज़ुल्फ़कार कंहिं बि सूरत में कमज़ोर न थींदी, का तजवीज़ का अटकल कयो, साॻी अटकल करे चयो ॻाल्हि ॿुधो, हुसैन सोने जे तलवार खे अगर का शइ रोकण वारी आहे उहा हिकिड़ी आहे, चयो कहिड़ी आहे, चयो देर न कयो तव्हां अज़ान चओ, अज़ान ॿुधंदो वेंदो मुंहिंजो हुसैन पंहिंजी तलवार रोके छॾींदो। इमाम हुसैन जे तलवार के रोकण वारी कहिड़ी शइ आहे, चओ अज़ान। कहिड़ी शइ आहे, अज़ान। उहा बि कहिड़ी जगह ते, मैदान करबला, हज़ारे यजीदी साम्हूं आहिनि, हज़ारे पलीत साम्हूं आहिनि, जिस्म में तीर आहिनि, जिस्म में नेज़ा आहिनि, सिर जा घोड़ा चईनी